अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सीरिया मेरान टीवी न्यूज़ अयां सायरा ज़मी सबका बेरी एक नज़र खास खबरुन ते। मुल्क में कोरोना वायरस वधीक 57 ॼणनि खां हयाती खसे वरिती। 24 कलाकनि दौरान 3060 नवां केस ज़ाहिर। कोरोना सबब फोथींदड़नि जो अंग 20,308 थी वियो। एनसीओसी मौजूद 24 कलाकनि दौरान 58,670 टेस्टूं कयूं वयूं। कोरोना केस मुस्बत अचण जी शरह 5.21% रही। तालीमी इदारनि जी बंदिश ऐं इम्तिहाननि जे शेड्यूल जो मामलो। सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ तालीमारनि वज़ीरनि जो बैनल सूबाई इजलास अॼु थींदो। इजलास में इम्तिहाननि ऐं गर्मी जी मोकलनि बाबति हतमी फ़ैसिले जो इम्कान। सिंध में कोरोना एसओपीज़ जो नओं हुकुमनामो जारी। सूबे में सुबह 5 वॻे खां शाम 6 वॻे ताईं कारोबार करे सघिबो। हैदराबाद डिवीज़न में जुमे ऐं आचर ते कारोबार मुकमल बंदि रहंदो। अस्पतालूं ऐं मेडिकल स्टोर्स 24 कलाक, बेकरियूं ऐं खीर जा दुकान राति 12 वॻे ताईं खुलियल रहंदा। शादी हाउस, ब्यूटी पार्लर, सिनेमाऊं ऐं दरगाहूं बंदि रहंदियूं। सिंध में स्कूल, कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटी 2 हफ़्तनि लाइ बंदि रहंदियूं। नवाज़ लीग जो सदर शहबाज शरीफ मुखालिफ धुर जे पार्लियामानी अॻवाननि खे अॼु आजियानो ॾींदो। पीपी तरफ़ां दावत क़बूल। यूसुफ रज़ा गिलानी, राजा परवेज़ अशरफ ऐं शीरी रहमान शिरकत कंदा। मुल्क जी सियासी सूरत हाल ऐं पीडीएम जी हिकमत अमली बाबति गौर वीचार कयो वेंदो।